सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL वर्ल्ड रेडियो जे पारां ख़ुशी मटाए जी सभिनी खे प्यार भरी नमस्ते। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। सिंधी में ख़ासि ख़बरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। वेटेरन एक्टर दिलीप कुमार 7 जुलाई ते ईश्वर जे चरणनि में परलोक पधारियो। संदसि उमिरि 98 साल हुई। जून 10 ते साह में तकलीफ़ हुअण जे करे इलाज जे लाइ हॉस्पिटल में भर्ती थियल हुओ। प्राइम मिनिस्टर मोदी साहिब आसीस कंदे 7 बुधर ते दिलीप कुमार जी साराह कंदे चयो, दिलीप कुमार विल बी रिमेंबर्ड एज अ सिनेमैटिक लीजेंड। ऐं चयाईं त दिलीप कुमार ते ईश्वर जी ज़बरदस्त आशीर्वाद हुई, जंहिंजे करे माण्हुनि जे पीढ़ियुनि खे बहलायो। दिलीप कुमार जॾहिं मिलियो तॾहिं सिंधियुनि जी ख़ूब सराह कई। इहो उहो वक़्तु हो जॾहिं 6हीं एनुअल सहयोग फाउंडेशन में संदसि खे अवॉर्ड ॾिनो वियो। दिलीप कुमार खे सांता क्रूज़ मुंबई में चूहू कब्रिस्तान में दफ़नायो वियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। अमेरिका मां ख़बर पई आहे त श्री प्रहलाद आडवाणी अॻियो UMC प्रेसिडेंट परलोक पधारिया। NGO थींदे ई हुन उल्हासनगर जे सिंधु यूथ सर्कल खे सभ खां पहिरीं फ़ाइदो ॾिनो। रोशनी ऐं बगीचा सींगारे रोशन कयो। उल्हासनगर में सभिनी श्रद्धांजलि ॾिनी। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। तमिलनाडु में 1300 ब्लैक फंगस केस मिलिया। 122 मुआ। मरीज़नि लाइ चेन्नई ऐं मदुराई में 500 ऐं कुल 7000 बेड्स जो बंदोबस्तु कयो वियो आहे। ब्लैक फंगस यानी म्यूकोरमाइकोसिस पहिरीं अख ऐं पोइ दिमाग़ ते असर करे मारे छॾींदो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। यूनियन मिनिस्टर्स रमेश पोखरियाल, संदेश गंगवार कैबिनेट वधण खां अॻु में इस्तीफ़ा ॾिनी। रिपोर्ट जे अनुसार 43 लीडर्स कसम खणंदा यूनियन मिनिस्टर जे हैसियत में जॾहिं कैबिनेट ठाही वेंदी। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। सावधान, तरबूजा यानी छाईअ जा साइड इफेक्ट्स। तरबूजा में 82% खां 92% पाणी आहे। शरीर में पाणीअ जी पूर्ति थींदी आहे। डिहाइड्रेशन जो बचाव थींदो आहे। इन में विटामिन A, B6, C, कैल्शियम, पोटेशियम, लाइकोपिन तत्व आहिनि। शरीर तंदुरुस्त रहंदो आहे, पर हद खां वधीक नुक़सान वारो थींदो आहे। वधीक खाइण सां दिल कमज़ोर, दस्त, हज़म जी परेशानी, ग्लूकोस लेवल वधण, लिवर जी परेशानी, ओवर हाइड्रेशन, पेरनि में सोज, बुकी कमज़ोर ऐं थकावट वधी वेंदी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। महिरबानी। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो
शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल।